الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لا يحب الله الجهر بالسوء من القول إلا من ظلم وكان الله سميعا عليما. إن تبدوا خيرا أو تخفوه أو تعفو عن سوء فإن الله عفوا قديرا. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام असांजे मथां अणा गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तमां असांखे इशा जी निमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मुनाफ़िक़नि जे अदावत खे बुग़्ज़ खे बयानु फरमायो हो जेको उन पंहिंजो बुग़्ज़ मुसलमाननि सां रखंदा हुया ऐं वधि खां वधि मुसलमाननि खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कंदा हुया। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मुनाफ़िक़नि जे इन अदावत ऐं दुश्मनीअ खे बयानु फरमायो। पोइ अॼोकिन आयतुनि में वरी ज़ाहिर आहे जॾहिं हिकिड़ो माण्हू दुश्मनी कंदो आहे, ज़ालिम थी पवंदो आहे, ज़ुल्म कंदो आहे, ज़ालिम बणिजंदो आहे त पोइ ज़ाहिर आहे जंहिं ते ज़ुल्म कंदो उहो मज़लूम थियो। पोइ उहो मज़लूम जंहिं ते ज़ुल्म थियो आहे उहो शिकायत करे या न करे, दाह करे या न करे। अल्लाह तबारक व तआला अॼोकिन आयतुनि में मज़लूम जे शिकायत ऐं दाह खे केतिरे हद में करण जी इजाज़त आहे ऐं केतिरे क़दुरु मज़लूम दाह करे शिकायत करे त उन जी गिला ग़ीबत में शुमार न थींदो या खणी दरगुज़र करे अॼोकिन आयतुनि में उनखे बयानु फरमायो वियो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो ला युहिब्बुल्लाहुल जहर बिस्सूइ मिनल क़ौल इल्ला मन ज़ुलिम। बुरी ॻाल्हि ज़ाहिर करण खे अल्लाह तबारक व तआला क़तान पसंदि नथो करे। जो कोई माण्हू कंहिं ॿिए जा ऐब या उन जूं बुरायूं बयानु करे, क़तान इजाज़त नाहे जो तव्हांखे कंहिंजे ऐबनि या कंहिंजे बुरनि आदतुनि जी ख़बर पवे पोइ तव्हां उन्हनि बुरनि आदतुनि बुरनि ऐबनि खे ज़ाहिर कयो, क़तान इजाज़त कान्हे। हा, हिकिड़े शर्त सां इजाज़त आहे, जॾहिं कोई ज़ालिम तव्हांजे मथां ज़ुल्म करे पोइ उन मज़लूम खे इजाज़त आहे त शिकायत करे त हे ज़ालिम आहे, मूंसां अहिड़ो अहिड़ो ज़ुल्म करे थो। पाण हेतिरे क़िस्म जो ज़ालिम आहे, मूंसां अहिड़े क़िस्म जो ज़ुल्म करे थो। सिर्फ़ु उन मज़लूम खे इजाज़त आहे जेको उन जे ज़ुल्म में पीसजे थो, बाक़ी कंहिं ॿिए खे इजाज़त कान्हे। अगरचे कंहिंखे कंहिंजे ऐबनि जी ख़बर बि पइजी वञे त बि न, पर जेकॾहिं हरू भरू बि हुन हिन जे मथां ज़ुल्म बि न कयो आहे पर पराए ऐबनि जी ख़बर पइजी वई, हाणे मां उहे ऐब परावा खोलींदो वठंदुमि त पोइ मां गिलाखोर थियुसि ऐं अजायो फज़ूल शिकायत कंदड़ थियुसि। अल्लाह तबारक व तआला अहिड़ियुनि शिकायतुनि बुरियुनि ॻाल्हियुनि खे ज़ाहिर करण खां मना फरमायो आहे। जेकॾहिं कोई अजायूं या सचूं ॻाल्हियूं बि, सचा ऐब बि कंहिंजा, सच पच कंहिं माण्हूअ में ऐब आहे, उन जे ऐबनि खे पर पुट ज़ाहिर कंदो, अल्लाह तबारक व तआला हिन खे ग़ीबत में शुमार कयो आहे, गिला में शुमार कयो आहे। ऐं गिला कंदड़ माण्हू अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक में 26 सिपारो सूरतुल हुजरात में वला यग़्तब बाज़ुकुम बाज़ा अल्लाह से फरमायो हिक ॿिए जी ग़ीबत न कंदा कयो, हिक ॿिए जा ऐब पर पुठ ज़ाहिर न कंदा कयो। अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीहि मैतन फकरिहतुमू। अल्लाह से फरमायो मिसाल ॾेई करे, छा कंहिं माण्हूअ जो को भाउ वफ़ात करे वञे
पोइ पंहिंजे उन वफ़ात थियल मुअल भाउ जो गोश्त खाइणु पसंदि कंदो? जवाबु आयो फ़क़रे तुम न साईं, न साईं। भाउ हुजे वरी मरी वञे, उनजो गोश्त मुअल भाउ जो गोश्त केरु खाईंदो? जीअरो ई हुजे त बि कोन खाइबो आहे, मरी वञे त बि उनजो गोश्त खाइण त कीअं पसंदि कबो? कोन कबो पसंदि। अलाह ताला फरमायो कंहिं मुस्लमान भाउ जे ऐब खे पर पुठि ज़ाहिर करणु ईअं मुअल भाउ जे गोश्त खे खाइण बराबरि आहे। अलाह जी फरमायो त मूंखे एॾो नापसंदि आहे, जीअं तव्हांखे मुअल भाउ जो गोश्त खाइणु नापसंदि आहे न, मूंखे कंहिं मुस्लमान जे ऐब खे तव्हां ज़ाहिर था कयो मूंखे एॾो नापसंदि आहे। नथी वञे इहा ॻाल्हि। हा, उन माण्हूअ खे इजाज़त ॾियूं था जंहिं माण्हूअ सां को ज़ालिम ज़ुल्म थो करे, पोइ उन ज़ालिम जी शिकायत करे, भले करे शिकायत। अलाह ताला फरमाए थो वकान अल्लाहु समीअन अलीमा, पोइ मां अलाह ॿुधंदड़ बि आहियां, ॼाणींदड़ बि आहियां। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त को ज़ालिम अहिड़े क़िस्म जो ज़ालिम थी पवंदो आहे, ज़ुल्म कंदो आहे, जो पंहिंजे ज़ुल्म खे लिकाए उनखे हक़ ऐं सच जो लिबास पाराईंदो आहे। चवंदो आहे त मां हक़ ते आहियां, सच ते आहियां, ऐं सच इहो आहे, ऐं उन सच जे लफ़्ज़नि में छुपियल हिन जो ज़ुल्म हूंदो आहे, ज़ालिम हूंदो आहे। अॻिलो जेको मज़लूम आहे उहो वीचारो पंहिंजे ज़ुल्म खे ज़ाहिर न करे सघंदो आहे, छो त ज़ालिम पंहिंजे ज़ुल्म खे शराफ़त जो लिबास पारायो आहे, ज़ालिम पंहिंजे ज़ुल्म खे मज़लूमियत जो लिबास पारायो आहे, ज़ालिम पंहिंजे ॾाढ खे ऐं ज़ुल्म खे शराफ़त जो लिबास पारायो आहे। पोइ मज़लूम वीचारो उन जे ज़ालिम जे ज़ुल्म खे ज़ाहिर बि नथो करे सघे। जे ज़ाहिर कंदो त बि माण्हू उनखे चवंदा तूं ग़लति आहीं, तूं चुप कर। अलाह तबारक व तआला फरमाए थो इते मज़लूम वीचारो नथो ॻाल्हाए सघे न। यादि रखो वकान अल्लाहु समीअन अलीमा, मां रब ॿुधंदड़ बि आहियां, ॼाणींदड़ बि आहियां। हिकु रिवायत जे अंदरि ईंदो आहे त अलाह तबारक व तआला फरमाए थो मां हमेशह मज़लूम जो साथ ॾींदुसि। मज़लूम नथो ॻाल्हाए सघे न, दिलि मां दाह ऐं आहत निकिरेसि थी न, त ज़ालिम तुंहिंजे ख़िलाफ़ मां आवाज़ उथारींदुमि त बि माण्हू मूंखे ग़लति चवंदा, तंहिंजे करे नथो उथारे सघां। चङो मुंहिंजो रब तोखां पुॼंदो, रब पुॼंदुई, रब तोखां हिसाब वठंदो। पोइ इन मज़लूम जी इहा जेका आह ऐं दाह आहे न, अलाह ताला जे अर्श खे लोॾे छॾींदी आहे। हाणे अलाह तबारक व तआला इते इन मज़लूम माण्हूअ खे इजाज़त ॾिनी त तूं भले शिकायत करी न, तोखे इजाज़त आहे। माण्हू जाड़ो नथो करे सघीं, छो त ज़ालिम ताक़तवर आहे, उनजे ख़िलाफ़ तूं ॻाल्हाईंदे त वेतर मरंदे, त पोइ तूं मज़लूम थी पई, मूंसां शिकायतूं कर, मां रब तुंहिंजो साथी आहियां। साईं मां शिकायत कयां, कंहिंजो ऐब ॿुधायां त पोइ गिला में त शुमार न थींदो। अलाह जी फरमायो कोई ॿियो हुनजी शिकायत करे त गिला में शुमार आहे, पर तूं चूंकि मुतासिर थियो आहे न हुन सां, हुन तोसां ज़ुल्म कयो आहे, तोखे हक़ आहे, तूं तुंहिंजे निड़ीअ ते लत ॾिनी अथई, तुंहिंजे इज़त ते हमिलो कयो अथई, तुंहिंजे अख़लाक खे मजरूह कयो अथई, तूं शिकायत कर, तोखे हक़ आहे। हितां सम्झ में आयो त मज़लूम जेकॾहिं शिकायत करे हद में रही करे त इहा गिला में शुमार कोन्हे का। मज़लूम खे शिकायत करण जी इजाज़त आहे, मज़लूम खे अदालत में वञण जी इजाज़त आहे, मज़लूम खे पंहिंजो हक़ वठण जे ख़ातिर ज़ालिम जे ऐब खे ज़ाहिर करण जी इजाज़त आहे, ॿिए माण्हूअ खे इजाज़त कोन्हे। पोइ बि अलाह तबारक व तआला फरमायो यादि रखो कॾहिं कॾहिं वरी ॿी सूरत ज़ाहिर थींदी आहे, ज़ालिम खां ज़ुल्म थी वेंदो आहे बेख़बरीअ में, बेख़बरीअ में या ग़लती थी वई अथसि, भला बेख़बरीअ में न सही, ग़लती थी वई अथसि, सदाईं ज़ालिम न हूंदो आहे, पर थी वई अथसि ग़लती। ऐं हेॾां वरी मज़लूम बि वज वठी करे उनखे चङी तरह रुसवा करणो थो चाहे। हाणे त हूअं ग़लती कंदो कोन्हे, वारो कोन पियो मिले, हाणे ग़लती थी पई अथसि, मां मज़लूम थियुसि, हाणे दाह कयां, पर हद खां वधीक अहिड़े क़िस्म जी दाह जो इन ग़लतीअ खां वधीक इनखे सज़ा ॾियारे छॾियां। अलाह तबारक व तआला फरमायो त वकान अल्लाहु समीअन अलीमा, यादि रखो जेतिरो तव्हांखे हुन तकलीफ़ूं ॾिनियूं, जेतिरो तव्हां सां हुन ज़ुल्म कयो हो, ओतिरे क़दुरु त तव्हांखे शिकायत जी इजाज़त हुई, हद खां वधीक शिकायतुनि ऐं दाहुनि ऐं ऐबनि कढण जी इजाज़त कान्हे का। यादि रखो जेकॾहिं हाणे हद खां वधीक हुनजा ऐब उगाड़ींदव
त पोइ तव्हां बि हाणे ज़ालिम थी पवंदव, पोइ वरी हू मज़लूम आहे, पोइ उन जो बदिलो वरी तव्हां खां वठंदुसि। तॾहिं फरमाई वकान अल्लाह समीअन अलीम आहे। अजीब लफ़्ज़ आहिनि क़ुर पाक जे तालीम जा, ॿई पासा ॿिन्हिनि पासनि माण्हुनि खे सेखारे पियो त मां ॿुधंदड़ बि आहियां, ॼाणींदड़ बि आहियां। तव्हां वटि इंसाफ़ वारो तराज़ू खुटल हूंदो आहे, छो त तव्हां खोट आहियो, खोट कान ॼाणो था। मूं वटि जेको इंसाफ़ वारो तराज़ू आहे उहो चिटो ऐं साफ़ ऐं सुथिरो आहे। मां तोड़े ॾींदो आहियां कंहिंजो केतिरो ज़ुल्म आहे, कंहिंजी केतिरी ग़लती आहे ऐं कंहिंखे केतिरी सज़ा मिलणु घुरिजे। फरमाई मूं वटि अदालत वारो कांटो जेको आहे उहो सफ़ा चिटो साफ़ ऐं सुथिरो आहे। पोइ हाणे तरग़ीब ॾिनई ॿई पासा, इन तुबदू ख़ैरन ऐं तुख़्फू, जेकॾहिं तव्हां का चङाई कयो कंहिंसां, उहा ज़ाहिर ज़ूर कयो या छुपाए करे कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे। चङाई कयो था ज़ाहिर ज़ूर ॾेखारे चङाई कयो या छुपाए करे कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे। हितां मालूम थिए थो अल्लाह तबारक व तआला इंसान खे चङाई ज़ाहिर ऐं छुपाए करण जी जेका इजाज़त ॾिनी आहे, उन इजाज़त जा ॿ पासा, ॿ पहलू आहिनि। जिते माण्हुनि में चङाई अक्सर करे नथी थिए, ख़ैर ख़ैरात सदको ज़कात नेक अमलनि जी जिथे माण्हुनि में रवाज आदत कोन्हे, उते कोई माण्हू इन इरादे सां ज़ाहिर करे थो सदको ख़ैरात करे, तहज्जुद निमाज़ नफ़िल ज़ाहिर करे थो पढ़े, हिन इरादे ख़ातिर त जीअं ॿिया ॾिसनि त उन्हनि खे बि शौक़ु पैदा थिए उहे बि पढ़नि, त हिते इनखे ज़ाहिर करण जी इजाज़त आहे। पर जंहिं मुआशिरे में नफ़िल सदका ज़कातूं ख़ैरात तहज्जुद नफ़िली निमाज़ूं पढ़ण जो आम तौर ते रवाज आहे, माण्हू पढ़ंदड़ आहिनि, पोइ उते कोई जेकॾहिं पाण खे हरभरू ज़ाहिर थो करे त माण्हू जे सभिनी खां वधीक मूंखे बुज़ुर्ग सम्झनि, उते इजाज़त कोन्हे। ॾिसो सदको नफ़िल निमाज़ साॻियो ई आहे, किन हालतुनि में ज़ाहिर ज़ूर करण जी इजाज़त आहे जिते माण्हू खे तरग़ीब ॾियणु हुजे त, किन हालतुनि में ज़ाहिर करण जी इजाज़त कोन्हे जिते ॾेखार जो इरादो हुजे त। पोइ हाणे वरी ॿियो पासो, ऐं तुख़्फू, किथे वरी सदको तव्हां या चङाई जो कमु जेको बि नेकीअ जो कमु आहे पोइ तव्हां छुपाए कयो त बि इजाज़त आहे। जिते माण्हुनि में थोरी ॻाल्हि ज़ाहिर कजे थी त पोइ उते माण्हू मशहूरु थो थी वञे ऐं माण्हू उनखे ॾेखार रिया था सम्झनि, उते ज़ाहिर न कयो, लिकाए कयो, बिल्कुलु लिकाए कयो। कॾहिं मसलियत बि हूंदी आहे, कॾहिं मसलियत बि हूंदी आहे, ॿियनि जे साम्हूं अक्सरियत मिसकीननि ग़रीबनि जी आहे, उन्हनि जे साम्हूं कंहिं हिकिड़े खे ॾिबो त ॿियनि जो रूह सुर कंदो त यार मूंखे कोन ॾिनई, हुनखे ॾिनई, तंहिंजे करे ॾियो ई अहिड़े तरह सां कंहिं हिकिड़े खे था ॾियो, ॾियो त सभिनी खे ॾियो, सभिनी खे ॾियण जहिड़ी शइ न आई, कंहिं हिकिड़े खे ॾियो त अहिड़ी तरह सां लिकाए ॾियो जो ॿियनि खे ख़बर बि न पए, त भला ॿियनि जो रूह त न सुर कंदो, ॿियनि जे ज़हन ते अजाया ज़हनी सवालात त न बणजंदा। हिकिड़ो वजह इहो। टियों वजह हीअ बि आहे त जिते ज़ाहिर ज़ूर सदको ॾिजे थो उते माण्हुनि में आदत थी पए, हर को थो पोइ उनखे चंबड़े, अदा हुनखे ॾिनई मूंखे बि ॾे, मूंखे बि ॾे। जीअं अॼुकल्ह फ़क़ीरनि जो आहे, कंहिं हिकिड़े खे रुपयो ॾे न, उनजे पोयां जेका लांड फ़क़ीरनि जी हूंदी उहे सभु उनखे चंबड़ंदा। उते जेकॾहिं कोई माण्हू लिकाए अहिड़ी तरह सां थो ॾे जीअं कंहिं ॿियनि खे फ़क़ीरनि खे ख़बर न पए, छो त वरी उहे तंग कंदा, पोइ मुसीबत बणिजी वेंदी। न करणु बि मुसीबत आहे, जे ॾिजे त बि मुसीबत आहे, एतिरो कोन्हे को, जे न कजे त बि माण्हू तंग कंदा। उते लिकाए कंहिं अहिड़ी तरह सां ॾिनई त बि उनखे इजाज़त आहे। अल्लाह तबारक व तआला थोरनि लफ़्ज़नि में सभई अहकाम बयानु करे छॾिया, जे तव्हां चङाईअ जो कमु ज़ाहिर कयो या लिकाए कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे। ऐं ताफ़ू अन सूइन, या गुज़िरियल जे तरफ़ इशारो कयईं, कंहिं माण्हूअ तव्हांखे बुरो लफ़्ज़ चयो आहे, ज़ुल्म कयो आहे, बदशद ॻाल्हायो आहे, पोइ उनजी तव्हां जेकॾहिं शिकायत कयो त तव्हांखे हद जे अंदरि शिकायत करण जी इजाज़त आहे। पर ॿुधो, ऐं ताफ़ू अन सूइन, उकी मुकी जेकॾहिं दरगुज़र करे माफ़ करे छॾियो न, फ़इन अल्लाह अफ़ूअन क़दीर आहे, पोइ अल्लाह तबारक व तआला बि ॾाढो माफ़ कंदड़ ताक़तवर ज़ात आहे, रब तोखे बि माफ़ करे छॾियो। माना भलो तरीक़ो इहो आहे त कंहिंजे तरफ़ खां का तकलीफ़ पहुचे त हुनखे दरगुज़र करे माफ़ कजे। नथो करे सघे माफ़, इहा हिकु दफ़ो, ॿ दफ़ा, 5 दफ़ा, 10 दफ़ा माफ़ कयो अथई, दरगुज़र कयो अथई, पर अॻिलो मुड़े ई कोन थो, अचूं वधीक आहे। हीउ दरगुज़र कंदो वञे, हू लताड़ींदो अचे, हीउ दरगुज़र कंदो वञे, हू चढ़त कंदो अचे। पोइ अल्लाह से फरमायो त हद जेतिरो शिकायत जी तोखे इजाज़त आहे। हाणे हिते आयतूं त मुख़्तसिरनि नंढड़ियूं, सिपारो 6 शुरू थियो, सूरत निसा जी आयत 100 नंबर 148 149, आयतूं त नंढियूं आहिनि मुख़्तसिर,
पर हिन में अल्लाह तबारक व तआला उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त कुझु मसाइल बि बयान करे छॾिया आहिनि। मसलन कंहिं माण्हूअ खे कंहिंजी शिकायत करणी थी पए, हिकिड़ो माण्हू आहे इदारे जो मुंतज़िम आहे, सवलनि लफ़्ज़नि में चवां को मस्जिद मदरसे जो मुंतज़िम आहे, कंहिं इदारे जो मुंतज़िम आहे, कंहिं नंढड़ी कंपनीअ कंहिं दुकान जो कंहिं फैक्ट्रीअ जो मुंतज़िम आहे, मुलाज़िम आहे पर मुंतज़िम संभालींदड़ मैनेजर आहे। उनजी ज़िम्मेदारी आहे त पंहिंजे मातहत जेतिरा माण्हू अथसि मुलाज़िम अथसि या जेतिरो अमलो अथसि उन्हनि समूरनि ते नज़र रखी उन्हनि खां पंहिंजी फैक्ट्री मस्जिद मदरसो कारोबार धंधो जिथे जिथे हिन जो इंतज़ाम आहे उनखे चङी तरह नज़र में रखी करे सम्झी संभाले करे हलाए। पोइ उते जेकॾहिं कंहिंजी शिकायत थी पवे सुठो आहे बहितर आहे त उनखे परदे जे हेठां दरगुज़र करे उनखे सेखारे सम्झाए उनजी दुरुस्तगी करे। कंहिं माण्हूअ जी का बि अहिड़ी शिकायत थी पवे त उनजी दुरुस्तगी करे उनखे सेखारे उनजी तरबियत तालीम करे उनखे सही बनाए। अख़लाक़ी तरबियत इहा आहे। पर नथो मुड़े कंहिं हिकिड़े माण्हूअ जे साम्हूं चओसि, अञा बि नथो मुड़े, हाणे मुंतज़िम खे इजाज़त आहे त उनजे इन ऐब खे वाखो करे मालिक ताईं, अब फलाणे मुलाज़िम में फलाणे माण्हूअ में इहा शिकायत अथई, मां उनखे दुरुस्त करण जी कोशिशि कई आहे, हिकु दफ़ो न 2 दफ़ा न 5 दफ़ा, नथो मुड़े, वरी बि इहा शिकायत अथईसि। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, मां तोखे शिकायत करे छॾी, मुंहिंजो ॿार नथो तूं ॼाणी त उहो मुलाज़िम ॼाणे। हितां मालूम थिए थो अल्लाह साईं जो फरमायो ला युहिब्बुल्लाहुल जहरा बिस्सूइ इल्ला मन ज़ुलिम, जंहिंसां ज़ुल्म थिए उनखे इजाज़त आहे शिकायत करे त। हाणे ही बतौर बहैसियत मैनेजर जे बतौर मुंतज़िम जे संभालींदड़ आहे, चवंदो थो अचेसि नथो मुड़े, पोइ बि जेकॾहिं हुनजी शिकायत थिए थी त हाणे शिकायत करणु हिन जो हक़ु आहे, जेकॾहिं न त सुभाणे इहा शिकायत हिन जे गिचीअ में पवंदी, को वॾो नुक़सानु करे विझंदो, पोइ इन जे गिचीअ मैनेजर जे गिचीअ में पवंदो त मां तोखे ख़बर ई तो छो कोन ॿुधायो, लिहाज़ा तूं बि हुन सां ॿधल हुई। पोइ हाणे हिन सां जेका सज़ा थींदी उहा उन ज़ालिम जहिड़ी हिनखे बि सज़ा मिलंदी। इते जॾहिं दीनी एतबार सां नुक़सान जो अंदेशो आहे उते शिकायत करणु मालिक खे बाख़बर बनाइणु उनजे ऐब खे ज़ाहिर करणु वाजिबु आहे, न त दुरुस्तगी न थींदी। इते इहा शिकायत करणु गिला में शुमार न आहे। नंबर 2, जॾहिं बि कंहिं अदालत में या कंहिं पंचायत में कंहिं चङनि माण्हुनि में शाहिदीअ जे लाइ कंहिंखे घुराइजे, अब तूं ॿुधाए भला मां हीअ ॻाल्हि थो कयां, फलाणे ते दावा थो कयां फलाणो अहिड़े क़िस्म जो चोर आहे या शराबी आहे या ज़ानी आहे या फलाणे अहिड़े क़िस्म जो ज़ुल्म कयो आहे, तूं ॿुधाए इहो अहिड़ो ज़ालिम आहे न ज़ुल्म इहो को कयो आहे या न कयो आहे, तूं ॿुधाए। हाणे शाहिदीअ में उन ज़ालिम जो उहो ज़ुल्म ॿुधाइणो थो पवे, हा दा मां ॾिठो आहे मुंहिंजे साम्हूं ही ज़ुल्म कयो अथई, ही बदअख़लाक़ी कई अथई, हीअं बदशद ॻाल्हायो अथई, या अहिड़ा लफ़्ज़ कढिया अथई बुछड़ा बुरा गार गंद जा, इहे बुराईअ जा परावा बुराईअ जा लफ़्ज़ बुराई पराओ ऐब हाणे अदालत में हिनखे करणो थो पवे। इते सची शाहिदी ॾियणु वक़्तु कंहिंजो ऐब जेकॾहिं ॻाल्हायो अथई इहो बि गिला में शुमार कोन्हे, इहो ऐन शहादत जो अंदरूनी मुकमल इंसाफ़ जो हिसो आहे। इते शहादत में कंहिंजो ऐब ॿुधाए करे इंसाफ़ तलब करे थो त वाजिबु आहे, इहो गिला में शुमार कोन थींदो। नंबर 3, शरई मसलिहत आहे। कॾहिं कॾहिं कंहिंजे ऐब खे लिकाइणो थो पए, सच पच कंहिंजे ऐब खे लिकाइणो थो पए, यार इहो ऐब जेकॾहिं हिन जो कढिबो न आहे त वाक़ई सच हक़ीक़त आहे त इन में इहो ऐब आहे, पर हिन जे ऐब खे लिकाइणो थो पए, जे इहो ऐब कढियोसीं न असां तव्हां समूरनि जी इज़त लॼ धूड़ में मिलाइजी वेंदी। हिते हिन जे ऐब खे लिकाए अंदरूनी तौर ते लिकाए करे अहिड़े तरह सां इहो फ़ैसिलो करे हिन मां जान छॾायो जो नांग बि मरी वञे लठ बि बची वञे। अहिड़ी तरह सां उते कंहिं मसलिहत ख़ातिर कंहिंजे ऐब खे जेकॾहिं लिकायो वञे बचायो वञे ऐं उन मां दीनी नुक़सान थो थिए, जेकॾहिं ज़ाहिर ऐब कजे थो त उते जेकॾहिं हुनजो ऐब लिकाइजे थो त इहो बि बहितर आहे ऐं इहो कंहिं हद ताईं वाजिबु आहे। बाक़ी मज़लूम जॾहिं ज़ालिम जा ऐब ॿुधाए थो त इन मज़लूम जे ऐबनि ॿुधाइण खे बि ऐबनि खे ज़ाहिर करण में बि इनखे गिला खोर शुमार न कबो, छो त हिन सां नाजाइज़ी नाइंसाफ़ी आहे। जेकॾहिं ही शिकायत न कंदो त ज़ालिम जे ज़ुल्म खे केरु सुञाणींदो, जॾहिं शिकायत करे न पोइ ज़ालिम जे ज़ुल्म खे शिकायत करण जे लाइ पहिरियों नंबर तरीक़ेकार हूंदो आहे अदालत। हर माण्हूअ वटि चौंक चौराहे में जिथे किथे बीही करे उनखे रुसवा न कजे,
अदालत में वञी करे जितां हिनखे इंसाफ़ मिले, जिते ज़ालिम खे ज़ुल्म जी सज़ा मिले, अदालत में वञे। अदालत मां इंसाफ़ नथो मिले, इस्लामी हुकूमत काज़िल गुज़ात वटि वञे, उतां बि नथो मिले त चार चङा मुअज़्ज़ज़ या उन ज़ालिम जो जेको वॾो हुजे उन वटि शिकायत खणी वञे, उतां बि जेकॾहिं नथो मिले त पोइ असुल उन ज़ालिम मां जान छॾाइणी आहे त पोइ चार मुअज़्ज़ज़ माण्हू पाड़े जा गॾाए करे उन्हनि जे वास्ते सां उन खां हिसाब वठे ऐं शिकायत करे। अञा बि जेकॾहिं नथो मुड़े त अलाह ते तवकल करे छॾे ॾे, ख़ुदा उन ज़ालिम खां मज़लूम जे पारां बदिलो पाणे वठंदो, ख़ुदा बदिलो वठंदुसि। तॾहिं फरमाए छॾियईं इन अल्लाह कान अफ़ूअन क़दीरा, पर जे दरगुज़र करे छॾे न मज़लूम माण्हू, माफ़ करे थो छॾे, बसि मूंसां हिन ॾाढाई कई आहे, नथो मां हिन खां बदिलो वठी सघां, मां अलाह ते रखियो आहे, मुंहिंजो रब पाणे पुॼंदुसि। त पोइ अलाह से फरमाए थो जेकॾहिं इहो कंदे पोइ त ॾाढो भलो, पोइ मां तुंहिंजे पारां ॾिस त कीअं थो वक़्त ते उन खां बदिलो वठां। इन अल्लाह कान अफ़ूअन क़दीरा, पोइ उनखे जे सच पच दिलि सां माफ़ करे छॾियो आहे, मां तुंहिंजा अहिड़ा ॾोह माफ़ करे छॾींदुसि जिन ॾोहनि में तोखे उमेद ई कान हूंदी बचण जी, अहिड़ा ॾोह तुंहिंजा माफ़ कंदुसि। क़दीरा फरमाई मूंखे त हर शइ ते ताक़त ऐं कुदरत आहे, मूंखां त का बि शइ ॾाढी कान्हे का, दुनिया जो ज़रो ज़रो मुंहिंजी ताक़त ऐं कुदरत कंट्रोल में आहे, जीअं चाहियां मां करे सघां थो। पोइ मुंहिंजो चयो वठि, मां माना तोखे अहिड़ो सुरख़ुरो कंदुसि, इज़तदार बनाईंदुसि जो दुनिया तुंहिंजी इज़त ते हसरतूं अची कंदी। अल्लाह पाक तव्हां असांखे क़ुर पाक जे इन आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना